नाज़रीन, नबीसर थर में समूरे थर जी थरी गिदरे जी आमद शुरू थी वई है। उन हवाले से थरी गिदरो जो है सो नबीसर थर जी मार्केट में अची वियो है। अचो त उन हवाले से आबादगारन व्यापारन से गालियों करी उन्हनि जो छा चवण है। हम यहाँ से माल खरीदते हैं और कुंदरी शहर में जाके बेचते हैं, फेरी करते हुए बेचते हैं। यहाँ से खरीदते हैं, आपको पता है कितना खर्चा होता है पेट्रोल का। दूसरी बात फिर यहाँ से घूमते घूमते बेचते हैं, पूरे दिन मेहनत करते हैं। 200 रुपया कटो खरीद कंदा हुआसीं, हाणे छा 150 रुपया कटो आहे। गिदरी अचे बि असीं खणी था वञूं ॿाहिरि, गाॾियुनि जा ख़र्चा आहिनि, असांजा पंहिंजा ख़र्चा आहिनि, उणी बि थी वञे थी। उहो गाॾी असीं 150 रुपया कटो 140-30 ताईं कटो हले पियो हींअर रेट। केॾी महिल रेट आहे, केॾी महिल कोन्हे रेट। 130 रुपया कटो पियो हले। छा करियो, गरीब माण्हू थर सां अचूं था, गाॾियुनि में लोडो खणी 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 हिते मस्तु था पहुचूं। असांजो जेको फसल आहे थर जो उहो पोखियूं था, गुआर आहे, बाजरी आहे। उनखां पहिरीं सभु खां पहिरीं असां वटि गिदरो लहे थो। गिदरे जो कटो डेली सुबुह सवेर असूर जो वेंदा आहियूं, खणी ईंदा आहियूं 4 खां 5 कटा डेली। हिकिड़ो माण्हू खणी ईंदो आहे, उनमें गुज़र सफ़र सुठो थिए थो। थर जो फसल जीअं त गुआर थिए थी, बाजरी थिए थी, उन सां गॾु गिदरो बि लहे थो। हारी माण्हुनि जो जेको हिन गिदरे ते गुज़र सफ़र थींदो आहे ऐं सभ खां पहिरियां ई गिदरो पचंदो आहे, ॿनिन में तयारु थींदो, उनजो अॻिते मुनासिब रेट कोन्हे ऐं हारी माण्हू तमामु परेशान आहिनि। आबादगारन जो चवण हो त असां वटि थर में जेके फसल गिदरो लहंदो आहे, जेको महीनो खनि जंहिंजो सीज़न हलंदो आहे ऐं असांखे उन में सुठो जेको लाभ मिलंदो आहे, जंहिंमें असां पंहिंजी ज़िंदगी जो गुज़ारो कंदा आहियूं। खंडु चांहि अटो असांजो सॼो गुज़ारो हिन ते हूंदो आहे। असीं रातिनि जो वञी ॿनिन मां जेको इहो गिदरो आणींदा आहियूं, मार्केट में ईंदो आहे। पर अफ़सोस आहे त मार्केट में मनपसंदी जा रेट आहिनि, घटि रेट जे करे असांखे एतिरो फ़ाइदो न आहे मिली सघियो। ऐं उन्हनि अपील कंदे घुर कई हुकूमत खां त इन तरफ़ तवजह ॾिनी वञे ऐं थरी फसल जे जिन्सनि जो रेट जेको आहे उन में वाधारो करे असांखे बहितर रिलीफ ॾिनो वञे। कैमरा टीम सां गॾु आजिज़ सांडियो, सन टीवी न्यूज़, नबीसर थर।